अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे एडवांस ट्यूटोरियल में तव्हांखे ख़ुशि आमदीद। अॻियां पोयां जेके वीडियोज़ आहिनि उन में तव्हांखे शेप जेको आहे उनखे फिल करणु, उनखे ग्रेडियंट वग़ैरह फिल करणु, उनखे कस्टमाइज़ करण जे बारे में ऐं इन खां अलावा इफेक्ट जेके अप्लाई करणु, इन इफेक्ट खे भले कस्टमाइज़ करण जे बारे में तव्हांखे ॿुधायो। हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं कुझु जेको बाक़ी आहिनि, जेको फॉर्मेट शेप में जेको आख़िरी ऑप्शन जेको रहे थो उहो तव्हांखे ॿुधाइबो जेको आहे साइज़ एंड प्रॉपर्टीज़। तो हर जेको शेप आहे उनजी साइज़ ऐं प्रॉपर्टीज़ असीं उहा बि चेंज करे सघूं था। त हाणे अचूं था, ॾिसो शेप ते असां क्लिक करण सां हीअ असांजो एक्टिव थी वियो। जेकॾहिं तव्हां वटि इट फॉर्मेट शेप तव्हां वटि न हुजे त तव्हां हिते फॉर्मेट टैब मां फॉर्मेट ते क्लिक करे ऐं हिते नंढड़ो जेको चौकोर आहे हिन ते क्लिक करे त उनखे तव्हां विजिबल करे सघो था। जंहिंमें हाणे हलूं था असीं साइज़ ऐं प्रॉपर्टीज़ में। साइज़ में असीं हलूं था। साइज़ में ॾिसो असांखे कॾहिं कॾहिं प्रिंटिंग में असांखे फिक्स हिकिड़े जेको इंचनि जेको न बॉक्स जी ज़रूरत हूंदी आहे या शेप जी ज़रूरत हूंदी आहे, त असीं उहो जेको साइज़ हितां असीं सेट करे सघूं था। हीअ सपोज 2.77 जो आहे, असीं हिनखे 2.5 जेकॾहिं असीं करूं था, ॾिसो 2.5 जो असांखे जेको हाइट में हुजे ऐं विड्थ हुनजी हुजे 5 जी हुजे, त या 4/6 जी सपोज असीं फ़ोटो जी साइज़ हूंदी आहे जेको 4/6 में जेको प्रिंट कबो आहे, ठीकु आहे। हाइट 4 ऐं जेको आहे विड्थ हुनजी 6, ठीकु आहे। हीअ फ़ोटो जी साइज़ आहे नॉर्मल, त असीं इनखे सेट करे सघूं था, इंचनि में हिसाब सां सेट करे सघूं था। सपोज 2.5 यूज़ था असीं। इनके अलावा इनजी रोटेशन आहे, हिते असीं रोटेट करे सघूं था, लेकिन हीअ 2D रोटेशन आहे, एंगल वाइज़ रोटेट थींदो। सपोज ॾिसो जेकॾहिं हिनखे हिन बेस में रोटेट करिणो हुजे 45 डिग्री ते या डिग्री जेको आहे वधाए घटाए सघो था। रोटेशन जो ऑप्शन हितां दोस्तों ॾिए थो, हीअ जेको मथां तव्हां बीठो तव्हां हिते जॾहिं कर्सर खणी ईंदा तव्हांजो कर्सर थोरो चेंज थींदो ऐं तव्हां रोटेट करे सघो था। 0 ते असीं अची त स्केलिंग जेको इहा हूंदी आहे, जेकॾहिं स्केल तव्हां ॾिसो वधायो था तव्हांजे स्केल त तव्हांजे हुन ते असरु थिए थो, शेप ते तव्हांजे बिल्कुलु असरु थींदो। हाणे अचूं त जेकॾहिं असीं शेप जेकॾहिं एड करूं था, अचूं त दोस्तों प्रॉपर्टीज़ में ॾिसोसि, जेकॾहिं असीं हिन में सपोज टेक्स्ट एड कयो आहे, एड था करूं टेक्स्ट XYZ, टेक्स्ट जो कलर असीं थोरो इफेक्ट चेंज करूं त जीअं न वादे नज़र अचे। ओके, हिन में असीं टेक्स्ट एड करूं, नॉर्मली को टेक्स्ट एड करे था छॾियूंसि। हाणे हीअं जेको टेक्स्ट एड करूं पियासीं न, इहो ॾिसोसि जीअं माना जेतिरो हीउ बॉक्स आहे ओतिरी साइज़ जो असांजो टेक्स्ट आहे। हीउ नंढो करनि थासीं त टेक्स्ट बि असांखे नंढो थींदो वेंदो, ठीकु आहे। जेकॾहिं हिन में लिखियो पियो मूव एंड साइज़ सेल विथ, अच्छा प्रॉपर्टीज़ में मूव एंड साइज़ विथ सेल में तव्हांखे इहो बि क्लियर कंदा हलूं, लेकिन असीं हीउ टेक्स्ट बॉक्स में जेको वधीक ऑप्शन हुआ इहो तव्हांखे ॿुधाए पियो। मूव एंड सेल में जेको ऑप्शन छा हूंदा आहिनि दोस्तों, तव्हां हिन जेको हिकिड़े बॉक्स खे सपोज हिनखे असीं खणूं था, हिन जो असीं हिनखे बिल्कुलु नंढी साइज़ करे सेल में असीं आणियूं था, सेल में फिट करूं था हिनखे। सेल में फिट करूं था हिनखे, ठीकु आहे। हाणे जॾहिं असीं हिनखे सेल खे जॾहिं वधाईंदासीं न त असांजो हीउ ॾिसो हिन सेल में असीं हिनखे फिट था करियूंसि। फिक्स जॾहिं सेल में जॾहिं फिट थी थियो तॾहिं सेल सां गॾु ई हिन जी साइज़ वग़ैरह वधंदी पई हूंदी आहे ऐं घटिंदी पई हूंदी आहे। हीउ ॾिसोसि लिखियो आहे बॉक्स छो, बिकॉज़ हिते जेको टिक थियो पियो मूव एंड साइज़ विथ सेल। हाणे लिखियो पियो जेकॾहिं डोंट मूव आर साइज़ विथ सेल, जॾहिं असीं जेकॾहिं सेल घटाईंदासीं वधाईंदासीं असांजो हीउ जेको आहे ओतिरो ई रहंदो। हीउ ॾिसोसि त प्रॉपर्टीज़ में मूव बट डोंट साइज़ विथ सेल, सेल सां मूव थो करे बट साइज़ कोन थो करे। जेकॾहिं असीं सेल खे केॾा मूव करूं था हितां हुतां त पोइ हीउ गॾु मूव कंदो, बट हिन जी साइज़ जेका न उहा चेंज न थींदी। त हीउ हो दोस्तों प्रॉपर्टीज़ में। प्रॉपर्टीज़ खां हाणे अची वेंदासीं टेक्स्ट बॉक्स में। टेक्स्ट बॉक्स में मां तव्हांखे जेको ॿुधायां पई, हीउ जेको अलाइनमेंट आहे न, हिननि जी अलाइनमेंट आहे दोस्तों। हीउ ॾिसो हाणे टेक्स्ट असांजो जेको हिन में कीअं शो थिए, बॉक्स में असांजो टेक्स्ट शो कहिड़े हिसाब सां थिए, त हीउ जेको मिडल में आहे असांजे मिडल में शो थिए पियो। जेकॾहिं असीं हिनखे बॉटम में कंदासीं त असांजो हेठि शो थींदो, ठीकु आहे। हीउ ॾिसो जेकॾहिं वधायूं था न त हेठि शो थिए पियो, मथे न पियो शो थिए। हिनखे अलावा जेकॾहिं असां हिकु टॉप सेंटर में कंदासीं त विच में मथे ऐं विच में थींदो, मिडल सेंटर में कंदासीं त ॿिन्ही पासे वर्टिकली हॉरिज़ॉन्टली ॿई मिरर थींदो। बॉटम सेंटर कंदासीं त बॉटम सेंटर थी वेंदो, टॉप कंदा ख़ाली त टॉप थी वेंदो। अच्छा टेक्स्ट डायरेक्शन बि आहे, टेक्स्ट डायरेक्शन में तव्हां चेंज करे सघो था। ॾिसो टेक्स्ट तव्हां हिन बेस ते लिखी सघो था, तव्हां टेक्स्ट हिन बेस ते तव्हां लिखी सघो था, स्टैक्ड तव्हां जेको टेक्स्ट खे आणे सघो था, या हॉरिज़ॉन्टली तव्हां टेक्स्ट आणे सघो था। रिसाइज शेप टू फिट टेक्स्ट, ठीकु आहे। हाणे टेक्स्ट जेतिरो असांजो न असीं चवंदा बॉक्स असांजो ओतिरो असां फिट थी वञे, तव्हां हिनखे क्लिक कंदो जस्ट तव्हांजो टेक्स्ट फिट थी वेंदो। अदरवाइज़ तव्हां छा कंदो, हाणे ॾिसो न जेकॾहिं असीं हीउ टेक्स्ट लिखूं पिया फिट साइज़ ते टेक्स्ट जेको असां ॾिसो जेतिरो टेक्स्ट आहे ओतिरो, छो त बिकॉज़ असांजो हीउ टिक थियल आहे। ॾिसो असां कटाए ॾिसी हेठां ई रहे पियो, लेकिन साइज़ न पियो करे। जेकॾहिं हिन क्लिक कंदो त जेतिरो टेक्स्ट हूंदो आहे साइज़ ओतिरी थींदी रहे। उनखे अलावा जेकॾहिं असीं हिनखे अलो कंदासीं ओवरफ्लो खे न, तॾहिं टेक्स्ट असांजो जेतिरो वधीक थी वेंदो हिन बॉक्स खां, ॾिसो
ॿाहिरि निकिरी वञे थो, इनखे ओवरफ्लो चइबो आहे। टेक्स्ट जेको असांजो बॉक्स खां वधी वञे थो न पोइ ॿाहिरि निकिरी बीहे थो। वरी जेकॾहिं असीं साइज़ खे फिट कंदासीं त पोइ ऑटोमेटिक हुनखे साइज़ थियणु छॾींदो। हाणे इन जा मार्जिन्स बि हूंदा आहिनि, असीं हिन मार्जिन सेट करे सघूं था। मीन्स बॉक्स जेको आहे न हिन आउटलाइन खां केतिरो परे परे थी बीहे। हाणे हिन जो लेफ्ट जो मार्जिन ॾिसोसि, लेफ्ट खां हिन जो मार्जिन तव्हां चेक करे ॾिसोसि, राइट खां तव्हां हिन जो मार्जिन चेक करे ॾिसोसि, टॉप खां मार्जिन जो चेक करोसि केतिरो केतिरो परे थी बीहेसि, ऐं ईअं तव्हां सेट करे सघो था। हिन मार्जिन खे बिल्कुलु ई तव्हां हिनखे सेट करे सघो था। दोस्तों हाणे हिन जा जेके फिल हिन शेप में जेके फिल जा आहिनि, जेके बि ऑप्शन्स आहिनि उहे क्लियर थी विया। हाणे नेक्स्ट वीडियो में तव्हांखे टेक्स्ट जा जेके बि ऑप्शन्स हूंदा आहिनि उहे इंशाल्लाह क्लियर कबा।